बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। कल्ह खां ऐं राति खां जेका सूरत हाल सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहे, बारिश जे या मौसम जे हवाले सां तूफ़ान ऐं तमामु शदीद हिकिड़ी ख़तरे वारी सूरत हाल हुई। पर अलाह पाक असां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। तव्हां सभु बि दुआऊं कंदा कयो। हाणे हिकिड़ी कंडीशन जेका सुबुह खां कुझु इंटरनेट जो मसइलो बि हुयो ऐं आबादगार जेके असां खां सवाल कनि पिया त सर बारिश खां पोइ पाणी जी छा पोज़ीशन हुजे, बारिश खां पोइ स्प्रे जी छा पोज़ीशन हुजे। त तव्हां ॾिसो, हीअ जेका असां वटि मिसाल नवाब शाह जी ॻाल्हि कयूं था, नवाब शाह या आसपास जे एरिया में त एतिरी शदीद बारिश कोन्हे को, घणी बारिश कोन्हे को, पर ईअं खणी चई सघूं था त हिन बारिश जे करे वणनि जा थोरा घणा पन जेके आहिनि धोपिजी विया आहिनि। ठीकु आहे, मिसाल जेकॾहिं बारिश पाण चऊं हा त खिरे में पाणी बीहे या सुठे नमूने सां पेर ज़मीन में लहे त उन हिसाब सां असां जेको आहे सम्झूं त बारिश आहे। पर अहिड़ी का बि कंडीशन आहे। पर ओवरऑल हीअ बारिश फ़ाइदेमंद ईअं आहे त वण जेके आहिनि ॿूटा असांजा धोपिजी विया, पननि तां जेका मिटी वग़ैरह या जेके थोरो घणो जीत हुयो या मतिलबु सकिंग इंसेक्ट वग़ैरह हुया, उहे त मतिलबु असांजा थी विया, क्लियर थी विया आहिनि। हाणे असां छा पिया कयूं त हिन खे स्प्रे ॾियारियूं पिया न। पर जेकॾहिं बारिश थी आहे, स्प्रे असां ॾियारे करे उन खां अलावा माना बारिश खां पोइ छा थींदी आहे, गरमाइश निकिरंदी आहे, ॿनी मां उब निकिरंदी आहे। जेसीं ताईं असां हिन खे ढगे जो हर ॾियूं था या गुॾ कयूं था या स्प्रे कयूं था या को फर्टिलाइज़र ॾियूं था, हिन खे कैनाल वाटर मिठो पाणी न ॾींदासीं, ॿनी में थधि न ईंदी, ॿनी में गरमाइश हूंदी। ॿनी में जॾहिं गरमाइश हूंदी त डायरेक्ट असरु असांजे ॿूटे ते थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो आहे। बारिश केतिरी बि पई आहे, ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां स्प्रे ॾियो था, फर्टिलाइज़र ॾियो था, उन खां पोइ फ़ौरन तव्हांखे ताज़ो फ्रेश कैनाल वाटर ॾियणो आहे जेकॾहिं अवेलेबल आहे। जेकॾहिं अवेलेबल न आहे त तव्हां ट्यूबवेल जो मिठो पाणी अवेलेबल आहे त मतिलबु हिन खे ॿनी खे पाणी ॾियणो आहे। ठीकु आहे, भले हिन खां पोइ तव्हां जेको आहे जीअं माना हरनि ते अचे, जीअं रेज ते अचे त तव्हां हिन खे ढगे जो हर बि ॾेई सघो था, गुॾ वग़ैरह जेको आहे तव्हां हिन खे कढी सघो था। ऐं असां हिन खे छा पिया कयूं त हिन सकिंग इंसेक्ट जो स्प्रे करायूं पिया। हिन खे इंशा ताला जीअं वरी पाणी जो असांजो वारो ईंदो त जुमे ते या छंछर ते आचर ते जेका पोज़ीशन थींदी, असां हिन खे पाणी जल्दी ॾेई वेंदासीं। स्प्रे सुठे नमूने सां कयो। हिन खां पोइ जेको आहे 8 ॾींहंनि खां पोइ जीअं घुट वारी गर्मी वारी माना हीअ बारिश जो असरु ऐं वणनि तां मतिलबु मिटी वग़ैरह धोपिजी विया, उन खां पोइ 8-10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि वरी शदीद अटैक थींदो। इन जे करे वणनि जो तमामु घणो ख़्यालु रखिणो आहे। असां ॾाढी गुज़ारिश कईसीं पंहिंजे हारियुनि खे बि ऐं आबादगारनि खे बि त तव्हां कोशिशि करे जेको आहे ॿूटनि खे जेको आहे छिड्राई कजो। छिड्राई जा तव्हांखे फ़ाइदा बि ॿुधायासीं। पर जेका इहा सूरत हाल न थी सघी आहे, मिसाल हीअ जेका कंडीशन आहे मुंहिंजे वणनि जी, हीअ मतिलबु किरनि था, हलनि था ऐं हिन खे असां स्प्रे करायूं पिया। पर जेकॾहिं हिन जी छिड्राई हुजे हा त अलाए छा हिन जो ॿूड़ो हुजे हा। अलॻि हिकिड़ो तव्हांखे ॿुधायूं पिया, हीअ विच में मां ई बीठो आहियां, अलॻि हिकिड़े ॿूड़े जी तव्हांखे कंडीशन ॿुधायूं पिया त हिन ॿूड़े में हीअ जेको ॿूड़ो आहे, हीअ असांजी जिन्स आहे नेक्स्ट 12 जे नाले सां। ठीकु आहे, ॾाढो हिकिड़ो बहितरीनु बीज हुयो, उन जे आहे ॿूटो आहे। पर मूंखे माना हैरत बि आहे, परेशानी बि आहे ऐं थोरो माना हिकिड़ो कावड़ गुस्सो बि आहे त जेका ॻाल्हि असां आबादगारनि खे ॿुधायूं था उहा ई असांजा जेको आहे हारी उन शइ खे फॉलो कोन था कनि। पर सिलसिले खे हलाइणो आहे। जेके ग़लतियूं असां कयूं था त कोशिशि करे तव्हां न दोहराईंदा कयो। ऐं छो जो ग्राउंड रियलिटी तव्हांजे पासे असांजे पासे सभिनी पासे अलॻि अलॻि हूंदी आहे। सो इहा कंडीशन बीहंदी। तव्हां स्प्रे ॾियो था, तव्हां जेको आहे फर्टिलाइज़र ॾियो था या तव्हां गुॾ कढायो था, त ॿनी खे कोशिशि करे जल्दी खां जल्दी बारिश खां पोइ पाणी ॾींदो त इंशा अल्लाह तव्हांजे ॿूटनि में साड़ कोन थींदो, गरमाइश कोन थींदी ऐं ॿूटो जे असां ते स्ट्रेस कोन ईंदो। स्ट्रेस जो मतिलबु आहे त हरू भरू जो मतिलबु मौसम जे करे, गर्मी जे करे या असांजो पाणी घटि हुअण जे करे या असांजो जेको आहे ॿिया जेके शयूं आहिनि, फैक्टर्स आहिनि, उन्हनि जे करे असांजे ॿूटे ते डायरेक्ट असरु थिए। इन खे असां स्ट्रेस चवंदा आहियूं न। मिसाल असां फर्टिलाइज़र न ॾींदोसीं त ॿूटे ते असरु थींदो, ॿूटे जी वाध सही न थींदी। फर्टिलाइज़र वधीक ॾेई छॾियोसीं, ॿूटे ते बीमारियुनि जे करे असरु थी सघे थो ऐं ॿूटे ते हरू भरू खाद खुराक वधीक ॾियण जे करे मतिलबु ॿूटे ते ख़राबु असरु थी सघनि था। मुनासिब मिक़दार में हर शइ इस्तेमालु कराईंदासीं। अलाह पाक तव्हां सभिनी जी, असां सभिनी जी रोज़ी में बरकत विझे। जेके हाणे तव्हांजा सवाल हूंदा, तव्हांजे जेके ॻाल्हियूं हूंदियूं, उहे असां पाण इंशा ताला डिस्कशन कंदा रहंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। इहे कुझु इंस्ट्रक्शन्स आहिनि, इन्हनि ते अमल ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।